सभई माण्हू सुठा आहिनि, सभई माण्हू सुहिणा आहिनि, ॻाल्हि भली आहे, सभई सुठा ऐं सुहिणा थियणु खपनि, पर आहिनि कोन। प्यारा दोस्तो भली करे आया कबीर साहब ऐं लतीफ़ साईं जे क्लास में, पर अॼु जेको आहे सो जेको सबक़ु आहे उनजो मफ़हूम आहे अखर जो जोहर, माना इल्म जो जोहर, उनजो रूह उनजो छा आहे उनजो। छो त के अहिड़ा अखर आहिनि, को अहिड़ो इल्मु आहे जेको मरी वेंदो रहे, भोग चर्चा आहिनि उनमें खिल बि आहे, उनमें आम रवाजी ॻाल्हियूं बि आहिनि, पर के अहिड़ा अखर आहिनि, को अहिड़ो इल्मु आहे जिन ते माण्हू जो मथो टकराइजी थो वञे ऐं माण्हू मजबूर थो थिए जेको आहे सो उन ते गौर फ़िक्र करण ते। पोइ उन में माण्हू जा रवैया बि अची था वञनि, माण्हू जूं ॻाल्हियूं बि अची थियूं वञनि, त अखर जो जोहर छा आहे? अखर कबीर साहब फरमाए थो, एक शब्द सुख रास है, एक शब्द दुख रास। गौर सां दो ॿुधो ऐं पोइ उनजो जेको मफ़हूम बि आहे तव्हांखे ॿुधायां थो, उनजो जेको लफ़्ज़ी जेको तर्जुमो आहे, पर उनखां वधीक ख़ूबसूरत आहे उनजो जेको मफ़हूम जेको उनजो। छो त हीअ वॾा जेके माण्हू आहिनि उन्हनि जी शाइरी जो तर्जुमो लफ़्ज़ी थी नथो सघे, उनजो मफ़हूम जेको आहे सो तव्हांखे आउं ॿुधाईंदुसि तव्हांखे। पर पहिरीं ही जेको आहे सो दोहो ॿुधो ऐं पोइ इहे दोहा तव्हां जेकॾहिं थोरो उनखे वरजाईंदो न, 4-5 दफ़ा तव्हां पढ़ंदो तव्हांखे यादि थी वेंदो। एक शब्द सुख रास है, एक शब्द दुख रास, एक शब्द बंधन कटे, एक शब्द बंधन कटे, एक शब्द गल फांस। कुझु सम्झी विया हूंदो, छो त हीअ जेका कबीर साहब जी हिंदी आहे उनमें ही जेके बि हिते हिंद ऐं सिंध में ॿोलियूं ॻाल्हाइबियूं हुयूं उन्हनि सभिनी ॿोलियुनि जा लफ़्ज़ तव्हांखे सिंधी जा लफ़्ज़ मिलंदा, सराइकी जा मिलंदा, तव्हांखे गुजराती जा मिलंदा, हिंदी त उअई आहे हुनजी ॿोली बि हुनजी। त कबीर साहब फरमाए थो जो मफ़हूम दोहे जो त हिकिड़ी ॻाल्हि मां फ़रहत मिले थी, माना हिकिड़ा असीं गाना ॿुधूं था उहे मज़ो ॾियनि था, ॿिया गाना इमोशनल कनि था, इहे ॻाल्हियूं बि आहिनि, उन मां असांखे मज़ो थो अचे, पर कंहिं लफ़्ज़ मां माण्हू खे ॾुख थो थिए। जेकॾहिं को माण्हू ग़लति ॻाल्हि करे वञे, हलो सुठो माण्हू या आम माण्हू जेकॾहिं ग़लति ॻाल्हि कंदो त तव्हां इरिटेट थींदो, तव्हांखे तकलीफ़ थींदी तव्हांखे। पर हिकिड़ो माण्हू आहे उहो जेकॾहिं सुठी ॻाल्हि थो करे, अखर जी माना इल्मु आहे, ॻाल्हि आहे, जेकॾहिं हिकिड़ो माण्हू सुठी ॻाल्हि थो करे त तव्हांखे ख़ुशी बि थींदी ऐं तव्हां उन माण्हू खे थैंक्यू बि कंदव, उन माण्हू खे महिरबानी बि कंदव। पर जेकॾहिं हिकिड़ो माण्हू आहे तव्हां सां तेज़ थो ॻाल्हाए, तिखो थो ॻाल्हाए, या तव्हांखे ॻाल्हाइण थो ॾिए, या उनजो रवैयो सुठो कोन्हे, तव्हांखे ॾुख थींदो तव्हांखे। छो त माण्हू में इहे सभु शयूं आहिनि, माण्हू मजमूई इन्हनि मुख़्तलिफ़ जज़्बनि ऐं इन्हनि कैफ़ियतनि जो आहे। त पर को लफ़्ज़ जेको आहे सो माण्हू खे मज़ो ॾिए थो, को माण्हू खे वणे थो, ऐं कंहिं लफ़्ज़ मां माण्हू खे वरी तकलीफ़ थिए थी, ऐं को लफ़्ज़ अहिड़ो आहे जेको माण्हू खे निजात ॾियारे थो। माण्हू मुंझो पियो आहे, माण्हू परेशान आहे, माण्हू खे ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे, ज़ाती ज़िंदगी जे बारे में आहे, इज्तमाही ज़िंदगी जे बारे में आहे, क़ौमी मसइला आहिनि, माण्हू सोचींदो रहे थो, पर माण्हू कॾहिं कॾहिं का ॻाल्हि ॿुधी विझंदो आहे या माण्हू पढ़ी विझंदो आहे त माण्हू खे चवंदो हा यार उहो इहा ॻाल्हि मूंखे हेसि ताईं सम्झ में कोन थी आई, कबीर साहब खे पढ़ियोसीं ॻाल्हि सम्झ में अची वई। माना को लफ़्ज़ माण्हू खे आज़ादु करे थो छॾे, को माण्हू खे निजात थो माण्हू खे ॾिए थो, माण्हू बंधन कटे, माण्हू जा जेके ॿंधन आहिनि, जेके माण्हू जा जिन ॿंधननि में माण्हू फाथो पियो, उन ॿंधननि में माण्हू आज़ादु थी थो वञे, आज़ादु। पर के लफ़्ज़ अहिड़ा हूंदा आहिनि जेके माण्हू खे फाहो ॾेई छॾींदा आहिनि ऐं माण्हू खे फांसी ते पहुचाए छॾींदा आहिनि। माना के अहिड़ियूं ॻाल्हियूं करण सां जेको वक़्त खां अॻे या ख़तरनाक माण्हू जेकॾहिं ॻाल्हियूं माण्हू कंदो, बिना सोच सम्झे ॻाल्हियूं कंदो, त उहा ॻाल्हि जेकॾहिं ज़ालिमनि खे ख़बर पइजी वई तव्हांजे दुश्मननि खे, त उहो दुश्मन तव्हांखे फांसी ते चाढ़े छॾींदा तव्हांखे। हाणे इन जो तर्जुमो जेको आहे सो पाण हीअं कयो आहे, ॻाल्हियूं ॻोढ़ा रत जा, ॻाल्हियूं ॻोढ़ा रत जा, पर के राहत रूह। के ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके माण्हू खे रुआड़े थियूं छॾनि, के ॻाल्हियूं, पर के ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेकी ॼण रूह जी राहत अथनि। ॻाल्हियूं ॻोढ़ा रत जा, पर के राहत रूह,
के किरिया में खूह, इहो वरी ॿुधो, ॻाल्हियूं ॻोढ़ा रत जा पर के राहत रूह, के किरिया में खूह, माना खूह में माण्हू किरंदो त माण्हू मरी वेंदो माण्हू, त के किरिया में खूह के उॾामनि उभ में, ऐं किन माण्हुनि खे वरी खंभ लॻी वेंदा आहिनि, पर लॻी वेंदा आहिनि, माण्हू खे ॻाल्हि सम्झ में अची वेंदी आहे। पोइ इहे जेके फिलासफ़र हुआ या जेके साइंटिस्ट हुआ उहे उन्हनि जो कमु इहो ई हूंदो, शाइरनि जो फिलासफ़रनि जो सोचींदड़ माण्हुनि जो जेको कमु जेको आहे छो त उहो लाज़मी आहे, उहो वाढा त कोन्हे जेको आहे उन मां जेको आहे मंजू खटू उन में ठाहींदा, हर को माण्हू पंहिंजो पंहिंजो, पर जेको शाइर आहे जेको फिलासफ़र आहे उहो सोचींदो रहे थो, ऐं उहा जेका सोच आहे जेका उहा ई उनजो अमल आहे। पोइ उन सोच मंझां जॾहिं का ॻाल्हि निकिरे थी, को उन मंझां को तकलीफ़ थिए थी, उन मां का ईजाद थिए थी, त पोइ इहो वरी ॼण उनजो मेवो आहे, इहो वरी उनजो फल आहे उनजो। त के किरिया में खूह के उॾामनि उभ में, हाणे इन ॻाल्हि खे लतीफ़ साईं केॾी ख़ूबसूरती सां जेको आहे सो वेढ़ियो आहे, ऐं इहो आम बैत आहे, तव्हांखे यादि बि हूंदो, तव्हांखे जेकी यादि न आहे त यादि करे छॾियो। माण्हू सभु न सुहिणा, सभई माण्हू सुठा आहिनि, सभई माण्हू सुहिणा आहिनि, ॻाल्हि भली आहे, सभई सुठा ऐं सुहिणा थियणु खपनि, पर आहिनि कोन। माण्हू सभु न सुहिणा, पखी सभु न हंज, कंहिं कंहिं माण्हू मंझि अचे बूइ बहार जी, माना माण्हू मां ॿी त ख़ुशबू अचे थी, ॿिया त घणा फ़ाइदा आहिनि, पर अहिड़ी ॻाल्हि जेका माण्हू खे जीअं बहार ईंदी आहे त पोइ कीअं गुल टिड़ी पवंदा आहिनि, हीअ वण जेके आहिनि उहे सावा चेच थी पवंदा आहिनि, हीअ इल्मु अहिड़ी शइ आहे, इल्मु बि सदा बहार आहे, ऐं जॾहिं इल्मु ॿुधिजे त माण्हू जी जो अंदरि आहे उहो बि जेको आहे सो गुले गुलज़ार थी वञे, ऐं माण्हू उन मंझां फ़ाइदो वठे, ॿियनि खे फ़ाइदो ॾिए, ऐं जेको आहे सो माण्हू उन मां ख़ुशि थिए। इहा आहे अखर जी अहमियत, इहो आहे अखर जो जोहर। ऐं सम्झां थो इहा ॻाल्हि तव्हां सम्झी विया हूंदा, ऐं जेकॾहिं अञा बि तव्हां सम्झणु था चाहियो त पाण में वेही, जेके बि जेको दोस्त आया आहियो, पाण में वेही ॿ पाण में वेही उन ते गुफ़्तगू बि करियो, उन ते बहस बि वेही करियो, पर ॿ पंहिंजा पाण में, जीअं टियों माण्हू तव्हांजी ॻाल्हि न ॿुधे, बिल्कुलु आराम सां ऐं सवले तरीक़े सां वेही जेको आहे सो उनखे सम्झो। उन खां पोइ वरी तव्हां गॾियल बहस करियो, उन खां पोइ वरी आउं तव्हां खां पुछंदुसि, वरी मूंखे ॿुधाइजो, उन खां पोइ जेको आहे सो तव्हां वरी जॾहिं घर वञो तव्हांखे टाइम ॿिया कमकार बि कजो, छो इल्मु हासिलु करण जो मक़सदु न त तव्हां दुनिया जहान खे छॾे वेही रहो, न, दुनिया जहान जा कमु कबा, घर बि हलाइबो, पोरियो बि कबो, पोइ उन में तव्हांखे जेॾी महिल तव्हांखे टाइम मिले त वरी इन जेको अॼोको जेको सबक़ु आहे जेको उन ते गौर फ़िक्र बि कजो, ऐं उन ते जेके ॿियूं तव्हांखे नयूं ॻाल्हियूं ऐं ख़्याल तव्हांजे ज़हन में उभरनि उहे बि तव्हां जेको आहे सो लिखिजो ऐं असांखे ॿुधाइजो। ऐं तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं इहो पंहिंजो जेको चैनल आहे तव्हांजो, इन चैनल ते घणे खां घणा दोस्त जेकॾहिं ईंदा, छो त घणे खां घणा दोस्त ईंदा त असांखे वधीक मज़ो ईंदो, वधीक असांखे ख़ुशी थींदी, ऐं उन मां इहो थींदो त हर माण्हू हींअर मुंदो पियो आहे, हर माण्हू मुंझियल आहे, माण्हू जीअं उन जी मूंझ तॾहिं ख़तमु थींदी जॾहिं उहो सुठो जेको इल्मु खाईंदो, छो त इल्मु खाइण जी शइ आहे, पीअण जी शइ आहे। रुॻो इहा असीं इल्मु हासिलु करियूं, जीअं माण्हू मानी खाईंदो आहे, माण्हू पाणी पीअंदो आहे, इहा माण्हू जी जिसामत जी, माण्हू जी ज़िंदगी जी ज़रूरत आहे, पर माण्हू खे ॻाल्हाइणो बि आहे, माण्हू खे खिलणो बि आहे, माण्हू खे इल्मु ॾियणो बि आहे माण्हू खे, त उन लाइ ज़रूरी आहे त माण्हू खे इल्मु खाइणो पवंदो। महिरबानियूं। ऐं वरी जेको आहे सो इन ई लतीफ़ साईं ऐं कबीर साहिब जी इन क्लास में मिलंदासीं, ऐं उनजो तव्हांजो इंतज़ारु रहंदो। ऐं इहो न सम्झो कि नंढिड़ो सबक़ु, ऐं आउं सम्झां थो हिकिड़ो जेको सबक़ु आहे, हिकिड़ो जेको दोहो आहे हिननि माण्हुनि जो, उहो बि तव्हांजा अलाए केतिरा रस्ता खोलींदो, ऐं उन ते तव्हां किताब लिखी सघो था, उन ते तव्हां मज़मून लिखी सघो था। महिरबानियूं। ऐं वरी जेको आहे सो ॿिए सबक़ सां सुभाणे त हीउ सिलसिलो आहे, इहो अणखुट सिलसिलो आहे, वरी सुभाणे तव्हां सां ॿिए कंहिं मौज़ू सां सुभाणे मिलंदासीं। महिरबानी तव्हांजी।